जी सेवा में लगा पिया आहियो। अचो असांजी प्यारी प्यारी जय बाबा जी मंडली लाइ भाई हिकिड़ी ज़ोरदार तारी सभिनीनि ट्रस्टियुनि जे लाइ। अचो साईं। निजधाम मंदिर 5 नंबर में असांजी जय बाबा जन जो स्थान। छा त दीदी जीअं कल्ह पाण ॻाल्हि कढी थिए पई गुरु नानक देव जन जा जेकॾहिं अॼु 547 जी मल्हाइजे थो न, त हुनजे पोयूं सतगुरुनि जी जेकॾहिं आशीर्वाद हुजे ऐं अहिड़ा सुहिणा ट्रस्टी हुजनि न, त सुहिणा महल महिलात छा त स्थान थो ठहे समाधि स्थल। ॾिसंदव माता दूरो कमु हुयो अञा, पर ॾिसियां दिलि बाग बहार थी वई, ख़ुशी थी। ऐं धर्मपाल भाऊअ खे मां हमेशह चवंदो आहियां, यार उन मालिक जी वरितव ओट छो जो उदासीन जो आश्रम आहे ऐं सतगुरुनि जी महिमा ई निराली आहे। जय बाबा जन जी आशीर्वाद हिन दास मथां बि हमेशह पई आहे। तव्हांखे अहिड़े तरह जी सेवा मिली आहे। वरी मथां गॾोगॾु मूंखे चयूं मां भाई अॻ में हीअ ट्रस्ट में असां हुन तां पूरा नथा पऊं, हे जेको तव्हांखे शेर दिल प्यारो मिलियो आहे, इहो बि ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। ज़ोरदार तारियूं असांजे हिननि जे लाइ। अॻे खां अॻिरा अञा कार्य वधंदा रहंदा। बोलो जय बाबा की। सतगुरुनि साईं जन खे असांजे सेणनि खे मां चवंदुमि अचो खोले करे बाबा विझोनि। बोलो धर्मपाल भगवान। क्या बात है श्याम मामा असांजे प्यारे श्यामलाल जी। हाँ असांजा प्यारा जय कल्याणी साहब, जय बाबा जन जी हमेशह रहमत सदैव वसंदी रहे, महर थींदी रहे। हाँ केरा आहिनि। अचो अचो। बोलो जय बाबा की। बोलो माता रुक्मणी देवी साहबन की। बिना प्रसाद भोगो कोई भी न वने। हथ जोड़े वेनती है जय बाबू कल्याणी साहब मिंट में भोग लगान शुरू कयो अथऊं। बस मां इन करे संत भी वेठा आहिनि, तॾहिं चयमि महिरबानी कजे धर्मपाल बाबू तव्हांजे मथां जय बाबा नाथाणी साहब ध्यान कजो, बिना प्रसाद भोजन कोई भी न वने। दीपक भैया जी, हमारे कृष्ण कन्हैया लाल आने को तैयार है। 5 मिनट सबको बिठाएं, क्योंकि आनंद से ठाकुर जी की ये झांकी। 5 मिनट, 5 मिनट उसके बाद